आज तुंहिंजो असां अहिड़ो असर कंदासीं वरी कंहिंसां गॾु वांगार वेहण न ईंदे। ये खबर है विढ़ंदे मुझे सौट शाहूअ सां। बस रबू बस एतिरो काफ़ी अथसि वरी न पाए। साईं दादा हाशिम ऐं सोढे खे ॿुधाए ॼाण त हीअ अञा शुरूआत आहे। हीअ अञा पहिरियों तोहफ़ो अथव। ॿिया तोहफ़ा तव्हांखे लाशनि जा मिलंदा छो त शाहू जे शिर खां दुनिया लवाईंदी आहे। अचो रबू। चाचा नंबर इन वडेरन में वरी जंग मची वई आहे जा। जो केजी गाल पियो करी मजाना ऐं बंगुल खान जी गाल पियो करी न। हाँ इहे ई बंगुल खान जे सिर ते हाणे मौत लामारा पियो खावाई। लामारा अॻियां मजन सन सॻो आहे उन्हनि खां ऐं मजन खे हू मारे चुका हुआ पंहिंजे पर में मारे। पर पोइ अलाह वॾी ॻाल्हि आहे वॾी ताक़त आहे मौला वटि। हुनखे मौला बचायो बची वियो। ऐं हाणे ने बंगुल खे ऐं हाजी शरीफ़ खे मजन न छॾींदी। वेही ॾिसजां। चाचा तू सही थो चए ई वाकई ने मुजन सां ज़ुल्म थियो आहे। तूं छा थो सम्झी त मुजन जा बंगुल खान खे अशर बख़्श करे छॾींदो? हरगिज़ न। मजन साईं पीर करामत जो भाउ आहे। हू न मुड़ंदो न। हू पीर करामत जो भाउ आहे। जिन छॾे भूत छॾे पर पीर मजन हिन खे न छॾी। पीर करामत जो रत अॼु ताईं कंहिं माण्हू खे बख़्श न कयो न कंदो आहे। ही बि हुनजो भाउ अथई भाउ। चाचा इन सां गॾु चनेसर बि शामिल आहे मुजन ते हमलो करण में। तुरखान मुंहिंजे अॻियां हिन जो चनेसर नालो न खण नालो हिन जो। मुंहिंजे पुट ते चिंडड़ी थी चढ़नि। अलाह साईं मूंखे हिकु पुटु ॾिनो पर वातुड़ो टारड़े क़िस्म जो टारो कुकुड़ ॾिठी ॼणो। कहिड़ी ज़रूरत हुअसि हाजी शरीफ़ ऐं बंगुल खान जे विच में पवण जी? ऐं मूं कॾहिं बि हुननि सां फिटायो कोन। सॼी उमिरि मूं पीर करामत जी कमदारी कई। ऐं हुनजे पिते जो हक़ भई कारी हल वारो वेर न छॾींदा आहिनि। जेसीं पंहिंजो वेर न वठंदा न तेसीं सुकून सां न वेहंदा अथई। ऐं मजन बि न वेहंदी सुकून सां जेसीं वेर न वठे ऐं जेसीं हिन जो सिर न लाहे। चाचा हाणे चनेसर छा थींदो? पोइ सवलो आहे। मुंहिंजी अञा इज़त करे थो पीर मजन। ईंदो सांस अलाह कंदो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदो ऐं चनेसर नालो न वठंदो। बाक़ी रहियो बंगुल या शरीफ़ उन्हनि जो ख़ैर त कोन अथई। उन्हनि खे त मारा ई माराया। ॾिसजां वेही तूं ऐं वॾा वातोड़ी बि अथई। जॾहिं हुननि जा हवाला ॿुधंदो आहियां न फटाका त मुंहिंजे पुट ते चिंडड़ी चढ़ंदियूं आहिनि। चाचा सुमर तूं मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाए त तूं सोणी सां यकी गॾु आहे या हाणे मिलियो आहीं? तूं फारूक पुटु सोणी ऐं मां त घणो गॾु आयासीं यको ई गॾु आहियूं। छो फारूक ख़ैर त आहे न? अचो। पर फारूक तूं ॿुधायो त न ॻाल्हि छा आहे? इहो सभु घर हली ॿुधायांव थो। रुगो घर पहुचण ॾे। अमरानी ओ जी कुंज। जी बाबा वजा। अॼु ॾिसो घर में को महिमान आयो आहे। केरु आयो आहे? छड़ी यदी सदोरी। कंडल जी
अदी अदी तू कुछ तो आई ना मां कॾहिं थो वञा भाॼी राणीअ तां कुंज धीअ तां हाशिम भा मुत बणियो बीठो हूंदे या पंहिंजी भेण सां मिलंदे जे तूं मुंहिंजी भेण जे अचण ते ख़ुशि न आहीं त पोइ मां हिननि खे वठी वापसि हलियो थो वञा था। अॼु खां 20 साल अॻु हिकु भेण पंहिंजे भाइरनि जे अरमान जो खून करे हली वई हुई। अॼु उहा भेण सालनि खां पोइ त हिन अङण ते आई आहे। अञा ताईं उनखे चङी तरह ॾिसण जी हिमत बि नाहे कई। जेकॾहिं उहा भेण अॼु बि हली वई न त पोइ ईअं सम्झ त ॿाहिरनि जे रूह खे ज़रा ज़रा कयूं वेंदी। मुंहिंजा हाशिम जी चवां मुंहिंजी भेण 20 साल पूरा 20 साल ये ज़बान तोखे भेण चई सॾु करण लाइ तड़पी आहे। ऐं कन 20 साल अदा ॿुधण लाइ तड़पिया आहिनि। वरियनि खां पोइ हिननि कननि अॼु अदा हाशिम जो लफ़्ज़ ॿुधो आहे। ऐं हिन हाशिम पंहिंजी ज़बान सां पंहिंजी भेण खे भेण चई सॾियो आहे। बस बि कंदी या दर्दनि जे दास्तान खे खोले लफ़्ज़नि जे तीरनि सां हिन भेण जो सीनो चूर चूर कंदी। मुंहिंजी विछड़ियल भेण मां छा कयां? मां मजबूर आहियां। अदा मुंहिंजा भाउ हीअ भेण वरनि खां विछड़ियल तव्हांजी घर आई आहे त छा हुनखे तव्हां भाकुर बि न पाईंदा छड़ा नीर वाईंदा? भेण सिकत हिन सीने में फाटे थी पई जेका लफ़्ज़नि सां कोन लहंदी। अच त मां तोखे पंहिंजे सीने सां लाया। रुगो ॻोड़नि सां दिलि पुसाईंदो वेहो त सालनि जा सूर हिक ॿिए सां वेही सांढियो। वे भेण हाशिम अॼु वलर खां विछड़ियल मिलिया आहियूं। सूरत ताज़ा थी विया आहिनि। अदा पलिया मस त मिलिया मां पंहिंजे भाउ हाशिम सां मूंखे सिकत रहण ॾे। हाशिम भा तो अॼु असां सभिनी जूं दिलियूं खटे वरिती वञनि था। खटे वरिती वञनि। अल्लाह शल तव्हांखे आबाद रख। कॾहिं बि को सवाल न लॻंदो। छा रोशू तू मुझे पुठिया छा तो अची? औरत ही नहीं करे तुझी इज्जत तो क्या पोया सोचा। ठयो कूड़ न ॻाल्हाए। ॿुधाए न तू मुझे पुठिया छो पो अची? मां भला तोसां कूड़ छो ॻाल्हाईंदुमि? इएं छो न तो चई?
त तूं मुंहिंजे मथां फिदा थी पियो आहे ऐं मुंहिंजी सूंह तोखे मोहे विधो आहे। हाणे मां बि का घटि शइ आहियां छा? थोरो न जेकॾहिं कदु हुजे या वॾो, कतरीना कैफ खां घटि कान हुजां, उहा का मूंखां सुहिणी आहे छा? ही हार ॾिस मुंहिंजा, ही सिंगार ॾिस मुंहिंजा, ही वार ॾिस मुंहिंजा, छा त अदाऊं आहिनि मुंहिंजूं। अल्लाह नखरा त ॾिस, पर बेबी तोखे ख़बर आहे हिते मां छो ईंदो आहियां? छो ईंदो आहे रोशू? मूंखे बि त ख़बर पए त तूं एॾो परे खां हिते छो ईंदो आहे। मोचड़ा खाइण। रोशू भॼे ता, अॼु कबूतर फुल गैरत में अथई, भॼे ता। कबूतर कॾहिं झिरकी बि न मारी आहे, रोशन खे छा मारींदो? झिरकी कान वारी आहे, वरी कबरी ॿुध। हां बेबी छा आहे? एक हडवार सां पई थी ॻाल्हाई। हां मोचड़ा अहिड़ा तूं खाईंदी? कबूतर इहा त असांजी खानदानी रस्म आहे जंहिंखे मां निभाए रही आहियां। हले हले खानदानी रस्म आहे। ॾिसी थी छोरा त खिचन में पीछे आई, कारो वॻो लहे न तो छोरा चवंदा था त हले कारो न पाईंदी करे हरो। कुंज तूं रोई थी? कंहिं कुझु चयो अथई या मां यादि आई अथई? अम्मा राणी छा थियो? कुंज ॿुधाए त सही। अम्मा राणी मञो मूं त मां में नंढपण खां वठी मूं ते ज़ुल्म ऐं सितम कया, पर मूंखे तातियो बि त मां में खेरूं आहिनि, मूंखे वॾो बि त उन कयो आहे न। घणा ॾींहं थी विया आहिनि, अॼु अलाए छो मामो केरो मूंखे यादि आयो आहे। बस कर हाणे, बस कर कुंज, तूं हाणे पंहिंजे मामे सां कॾहिं बि नथी मिली सघे। हाशिम तोखे हाणे इहा हरगिज़ इजाज़त कोन ॾींदो। ॾिस चरी, हाशिम तोखे केॾो भाए थो, तोखे पुट धीअ ऐं न्याणीअ खां सवा सॾी न आहे कंदो। पर महाराणी मुंहिंजो मामो ज़ालिम ई सही, पर मूंखे यादि त कंदो हूंदो न। हा कुंज, यादि छो न ईंदी हूंदसि, हुन बि तोखे पंहिंजी औलाद वांगुरु पालियो आहे। अरे पाल त ॾाढी मिठी हूंदी आहे, पर कुंज असां औरतूं छा थियूं करे सघूं? ही ॾे त मर्दनि जो आहे, जिनजे हथ में बंदूकूं कात कुआड़ा हूंदा आहिनि। असां नफ़रतुनि जे ॾेह में था रहूं। हिते रिश्ता ऐं नाता दुश्मनी जे दंग ते ख़तम कया था वञनि। कुंज हाणे पले वञ पंहिंजी दिलि खे पंहिंजे मामे जी यादि खां। हाणे तुंहिंजो हुन सां मिलणु नामुमकिन आहे। चाचा नंबर कान, हाणे न चनेसर जी शादी कराए छॾ, न त वेंदो पराए ॻोठ। ईअं न हाशिम में टिंगो माण्हू हुनखे माराए न छॾे। दुर्गाना चनेसर नबन खाने पुट अथई, नबन खाने पुट। जन हाशिम ईअं आङुर सिधी करेसि त हितां पुट कपे छॾिया हाशिम जा। बाक़ी इहो आउं बि सोचां पियो, चनेसर जे पिले में आहियां। सोचो त भई त तुरखान खैरे वारी भाणे जी कान्हे छोकिरी, उहा वठी ॾियांसि। इहा त रही बि हाशिम जे घर, खेरे त फैसले में बि हारायो। तुरखान जन छोरो मारो चनेसर मुस्लमानों ते ऐं बहादुर खान ज़मीन ते कब्ज़ो करे ॾेखारे न, यकीन करें त या छोरी कुंज वठी वियासि। कुंज अॼु नथो कब्ज़ो करे ॾेखारे, पोइ भाऊ पंहिंजे भागनि खे चए। चनेसर राज़ी थींदो न ॻाल्हि ते? राज़ी न थिए न, अहिड़े लठियूं ठोकियांसि यादि करे। बाक़ी वते तो सॼो ॾींहुं हुन छोरी सुहिणी पोयां बाज़ वारा लामारा ॾींदो थो वते। जनम जे पुट ते टिंडियूं चढ़ियूं त बाज़ वारा पर ई कटे छॾींदोमांसि। उते त अॼु हली पंजे चकर ॾेचूं। अदावरा सुभाणे कोर्ट में हाज़िरी आहे, दुआ कर त केस मां जान छुटे। अलाह कंदो त जान छुटी वेंदी हिन केस में। पर हाशिम
साण कंहिंखे थो वठी वञे? छो त वॾा साण कंहिंखे वठी ईंदुसि? मां को ॿार आहियां जो पाण सां गॾु माण्हू वठी वञा? अदा वॾा बसि तूं दुआ कर, मां हलां थो। मुंहिंजी दुआ हमेशह तोसां गॾु आहे। अलाह जी अमान में बा। बाबा वॾा, हाशिम खे आख़िर अकुल करे ईंदो जो ये झेड़ा ऐं फसाद ख़त्म कंदो। राणी जी, ॾाहनि जो चवणु आहे त दिलेर ऐं बहादुर माण्हू वटि अकुल घटि हूंदो आहे ऐं हशमत वारा माण्हू दिमाग़ सां न पर दिलि सां सोचींदा आहिनि। बाबा, अलाह करे त खेर सां घर मोटी अचे, त लॻो को सुभाउ न लॻे मुंहिंजे हाशिम खे। तूं परेशान न थी, अलाह ख़ैर कंदो, हाशिम ख़ैर सां मोटी। पर बाबा वॾा, आख़िर मां हाशिम जी ज़ाल आहियां, मूंखे त उनजो उल्को थींदो न। साईंदाद तुझी ये हालत कह कया बुधा साईंदाद बुधा तो साईं अशर कह कयो कसमा खुदा जो न कमीने जो जमीन ते पैर पवन न ॾींदुसि, गोलियुनि सां सुलावा में उड़ाईंदो सांस। बुधा साईंदाद बुधा वो केरा खुदा शाहू रब्बू ऐं इहो खैरू मंडो। छा शाहू ऐं रब्बू जी इहा वजह जो काबू खान जे फैसले खां इनकारी थी वियाहिनि तोसां? साईंदाद, जेकॾहिं तुंहिंजे हिक हिक रत जे बुड़े जो हिसाब जेकॾहिं मूं शाहूवारनि खां अॼु ई न वरितो त चइजांइ सोढा तुंहिंजी दोस्तीअ ते हाइफा। न सोढा न, अहिड़ो न। मां सूबेदार सिकंदर खे फोन कयां थो त जीअं हिते वधीक खून ख़राबो न थिए, तोखे अहिड़ो को क़दम न आहे खणणो। कसम आहे तव्हांजी इज़त जो बाबा साईं, अॼु सोढो तव्हांजी रोक ते बि न रुकंदो, न रुकबो। वञी शाहू वारनि जे लाइ उहो ॿारण ॿारींदुसि जो हुननि जा लाश सड़ी कोयला थी वेंदा। अच साईंदार, अच छोड़ा साईंदार। मिस्टर सिकंदर, ॾींहों ॾींहुं किरायो घटि थियण जे बजाए वधंदो पियो वञे। तव्हां कहिड़ी ड्यूटी करे रहिया आहियो? अख़बारुनि में ख़बरूं लॻी रहियूं आहिनि, हेॾियूं हेॾियूं मोटियूं सुर्खियूं त पुलिस नाकाम थी रही आहे हिन ज़िले जी। ॾोह सरेआम थी रहिया आहिनि, माण्हू रोडनि ते फुरिजी रहिया आहिनि ऐं को माण्हू पंहिंजे घर में सुख सां रही नथो सघे। टीवीअ ते अधु कलाक में ख़बरूं आहिनि। तव्हां छा करे रहिया आहियो? तूं ॻाल्हि खे सम्झी न रहियो आहीं। मथां चीफ मिनिस्टर जो IG साहब ते दबाव आहे ऐं IG साहब ऐं DIG साहब जो मूं मथां दबाव आहे। हिन ज़िले जो अमन अमान बहाल कराइणो आहे। कंहिंजो फोन आहे? सर, काबू खान। छा थो चवणु चाहे? ॻाल्हाई। हेलो जी काबू खान। सूबेदार, जल्द में पंहिंजी पुलिस सफ़री वठी हिते पहुचण जी कर। हिते झेड़ो थियण वारो आहे, वॾो खून ख़राबो थींदो। ही तव्हां छा था चओ काबू खान? हा सूबेदार, जल्दी अचण जी कयो, ईअं न थिए त तव्हां अचण में देरि कयो ऐं हिते लाशनि जा ढेर लॻी वञनि। काबू खान, तव्हां बुरनि खे रोकण जी कोशिशि कयो। मां मोबाइल भरे पहुची थो वञां। ओके, खुदा हाफ़िज़। छा थियो आहे मिस्टर सिकंदर? सर, काबू खान जी ज़मीन ते झेड़ो थियण वारो आहे। दूरियूं मोर्चा बंदि आहिनि। ॾिस, अञा अमन अमान बहाल आहे। जल्दी वञ सरज़मीन ते, पहुच वञी। बहादुर तो वञी तुपई वेठो, पर बहादुर वारी ज़मीनुनि ते कारो नांग चढ़े वेठो आहे, कारो नांग। जेकर शाहू सदोरी खे इजाज़त नथो ॾे त छा थी पियो? हाशिम वारा रेस काबू खान खे चवराए ऐं पंहिंजी भेण खे पंहिंजे घर आणनि।